जेको नओं तरीक़ो आहे एडमिशन जो सिंध जे सभिनी कॉलेजनि में, उनमें दादू कॉलेज भी शामिल आहे। तो जेको हाणे अवां इम्तिहान एडमिशन फॉर्म भरींदो उन जो तरीक़ेकार इहो आहे त हिकिड़ी वेबसाइट आहे जेका सिंध गवर्नमेंट अनाउंस कई आहे ऐं मुंहिंजे फेसबुक ते इहे रखियल आहे। ठीक है ना, फेसबुक पे बार बार उनके शेयर थो कयां जीअं उहो मथां रहे ऐं अव्हांखे सर्च करण में सवलाई थिए। ही जेको आहे सो वेब पोर्टल आहे, इनके तव्हां क्लिक कंदो, क्लिक करण खां पोइ ऑटोमेटिकली हिकिड़ो पेज खुलंदो ऐं उन पेज के जेको आहे सो खुले तो तव्हांखे सम्झायां थो। SECCAP एडमिशन जो प्रोसेस है उन ते लिखियल होंदो हेठां गो टू वेबसाइट। तव्हां गो टू वेबसाइट के जॾहिं क्लिक कंदो त ही पेज खुलंदो। ये सभिनी खे ॾिसण में कोन ईंदो हूंदो पर ग्रीन कलर जो हिकिड़ो पेज खुलंदो, उन ते ॿ ऑप्शन आहिनि त अप्लाई ऑनलाइन, उन खे जेको आहे सो तव्हां क्लिक कंदो। जॾहिं अप्लाई ऑनलाइन के तव्हां क्लिक कंदो त उन ते हिकिड़ो नओं पेज खुलंदो। उन नए पेज ते हूंदो हाउ टू अप्लाई न्यू एप्लीकेशन। त उन में अव्हां जेके बि न्यू कमर आहियो उहो न्यू एप्लीकेशन ते तव्हां क्लिक कंदो त हिकिड़ो पेज वरी खुलंदो। उन पेज ते तव्हां वेंदो, सब खां पहिरीं लिखियल हूंदो न्यू एप्लीकेशन ऐं पोइ लिखियल हूंदो त मैट्रिक प्रॉमिस। यकीनन सिंध जा आहियो, सिंध जो प्रॉमिस लिखंदो, मैट्रिक बोर्ड लिखियल हूंदो, उहो तव्हां हैदराबाद बोर्ड लिखंदो ऐं पोइ जेकॾहिं CNIC या फॉर्म बी तव्हांजो अवेलेबल आहे उहो लिखो। पोइ आहे 9 जो नंबर, 9th क्लास जो जेको तव्हांजो नंबर आहे उहो लिखंदो, मैट्रिक जो सीट नंबर लिखंदो, ईयर ऑफ पासिंग लिखंदो ऐं उनखे हेठां ॿुधाईंदो त तव्हां वैक्सीन थियल आहे या न आहे थियल। जेकॾहिं को वैक्सीन थियल आहे ऐं उनजी नादरा ते चढ़ियल आहे त उहो लिखंदो वैक्सीनेटेड, अदरवाइज उहो नॉन वैक्सीनेटेड थींदो ऐं उनखे प्रोसीड कंदो। प्रोसीड करण खां पोइ 5 जो फॉर्म, 9 जो जेको आहे सो सिर्फ़ मैट्रिक फी ऐं जेको आहे सो इहे सभु डॉक्यूमेंट्स ऐं प्लस में फोटो, तक़रीबन 11 डॉक्यूमेंट्स आहिनि जेके उन में लॻंदा। उन खां पोइ उहो तव्हां जॾहिं प्रोसेस पूरो कंदो त अव्हांखे हिकिड़ो मैसेज अची वेंदो, छो उन में अव्हां पंहिंजो ॾींदो जेको आहे सो मोबाइल नंबर, उन मोबाइल नंबर ते अची वेंदो मैसेज त अव्हांजी दाख़िला उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू में थी वई आहे। उन खां पोइ उहो फॉर्म जेको आहे सो डाउनलोड कंदो ऐं उन सां गॾु 6 फोटो ऐं ॿिया जेके बि डॉक्यूमेंट्स तव्हां हुन में अपलोड कंदो उहे सभिनी जी कॉपी